नाज़रीन, आवाम न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। वहाँ की जामशोरो खबर ॾिनालूं। जामशोरो में लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जामशोरो में मुलाजिम जे नुमाइंदे तंज़ीम लेसवा पारां पाकिस्तान सां मोहब्बत ऐं पाक फ़ौज जे सां इज़हार यकतेजी जे सिलसिले में लम्स जे मुख्य गेट खां सभई मुलाजिम ऐं यूनिवर्सिटी जे शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि ऐं सिंध यूनिवर्सिटी जा मुलाजिम सहाफ़ी समेत ॿियनि शिरकत कई। इन मौक़े ते लेसवा सदर सिकंदर अली जुणेजो, सिंध यूनिवर्सिटी सेवा जो अॻूणो सदर गुलाम नबी भलाई, मेरान यूनिवर्सिटी मेवा जे अब्दुल कयूम मला, सरफराज़ मेमण ऐं ॿियनि शिरकत कई। हिननि जो चवणु हो त ही रैली पाक फ़ौज जे हक़ में रैली आहे। असां मुहिब वतन आहियूं। असांजो फ़र्ज़ आहे त असां पंहिंजे मुल्क जे पाक आर्मी जे नौजवाननि सां गॾु बॉर्डर ते बीहंदासीं। हिननि चयो त पाक फ़ौज जे हर माज़ सां लम्स जा मुलाजिम शागिर्द हर वक़्तु गॾु हूंदा। पाकिस्तान जी आर्मी सां 20 करोड़ अवाम गॾु आहे ऐं लम्स जा मुलाजिम पिणु अॻुभेरा हूंदा। असां पाकिस्तान जे हक़ में रैली कढी आहे। पाकिस्तान सां मोहबत कयूं था, पाक आर्मी सां गॾु आहियूं, इंडिया जे ख़िलाफ़ आहियूं। रैली में सिंध यूनिवर्सिटी ऐं मेरान यूनिवर्सिटी जे मुलाजिम समेत सभिनी शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि काफ़ी वॾे अंग में शिरकत कई। मुलाजिम जे पाक फ़ौज जे निकितल हिमायती रैली में लम्स यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर डॉक्टर बेकाराम, रजिस्ट्रार डॉक्टर गुलाम मुर्तज़ा समेत कंहिं बि ऑफिसर शिरकत न कई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।